निगरान हुकूमत खां पोइ इलेक्शन जी तैयारियुनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि में भञ राह ऐं वफ़ादारियूं तब्दील थियण वारो माहौल शुरू थी वियो आहे। पीपुल्स पार्टी ऐं नून लीग समेत समूरियुनि सियासी पार्टियुनि इलेक्शन जे मैदान में पाण मल्हाइण लाइ हाणे खां ई शुरूआत करे छॾी हुई। नवाज़ शरीफ़ बि मुल्की माहौल में नरमी महसूस कंदे वॾे अरसे खां पोइ ॾेह वापसि अचण जो ऐलान त कयो, पर लॻे नथो त इहो संदसि लाइ एतिरो सवलो बणिबो, छो त सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस उमर अता बंदयाल वींदे वींदे पंहिंजी रिटायरमेंट जे आख़िरी ॾींहं ते सियासतदाननि जे लाइ वरी मुसीबतूं आणे छॾियूं आहिनि। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जी नेब तरमीमुनि ख़िलाफ़ दरख़्वास्त मंज़ूर कंदे नेब जी 10 मां 9 तरमीमुनि ते पाबंदी मढ़े छॾी आहे। सुप्रीम कोर्ट जे मुख़्तसिर फ़ैसिले में चयो वियो आहे त नेब तरमीमुनि सां आम मफ़ादनि वारा हक़ मुतासिर थिया। नेब तरमीमुनि जे सेक्शन 10 ऐं सेक्शन 14 जी पहिरीं तरमीम कालअदम करार ॾिनी वई आहे ऐं 50 करोड़ जी हद खां घटि हुजण करे ख़तम थींदड़ सभु जो सभु केस बहाल कया विया आहिनि। सुप्रीम कोर्ट सियासतदाननि ख़िलाफ़ केस बहाल कंदे चयो त सभु जो सभु केस नेब अदालतुनि ऐं एहतसाब अदालत में ॿीहर मुक़रर कया वेंदा। आला अदालत जे अहिड़े फ़ैसिले खां पोइ केतिरनि ई सियासतदाननि ख़िलाफ़ बंदि थियल केस ॿीहर बहाल थी विया आहिनि, जंहिंखां पोइ अॻूणे सदर आसिफ ज़रदारी, नवाज़ शरीफ़ ऐं यूसुफ रज़ा गिलानी ख़िलाफ़ तोशाखाना रेफरेंस ॿीहर बहाल थी वियो आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जो LNG रेफरेंस एहतसाब अदालत मां मुंतकिल थी वियो हो, जॾहिं त अॻूणे वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ ख़िलाफ़ रेंटल पावर रेफरेंस बि वापसि थियो हो, जेके हाणे ॿीहर बहाल थी विया आहिनि। अहिड़ीअ रीति अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, शौकत अज़ीज़ ऐं नाणे वारे अॻूणे वज़ीर इसहाक डार ख़िलाफ़ बि केस ॿीहर खुली विया आहिनि। आला अदालत नेब खे 7 ॾींहं अंदरि समूरा रिकॉर्ड लाॻापियल अदालतुनि खे मुंतकिल करण जो हुकुम ॾिनो आहे।